अस्सलामुअलैकुम, मां जावेद सुहाग। अच्छा जी, अचो तव्हांखे मां पंहिंजे सुहिणे शहर दादूअ जे बारे में ॿुधायां त दादूअ में छा छा मौजूदु आहे। दादूअ में सभ खां बहितरीनु पीर इलाही बख़्श ला कॉलेज आहे। दादू में IBA कम्यूनिटी जो हिकु बहितरीनु इदारो मौजूदु आहे। दादू में पॉलिटेक्निकल कॉलेज तमामु ख़ूबसूरत ठहियलु आहे, जंहिंमें खोड़ सारा प्रोग्राम हलनि पिया, उहो ठहियलु आहे। दादू में वोकेशनल बहितरीनु कॉलेज आहे, उहो हले पियो। दादू में बॉइज़ गर्ल्स कॉलेज मौजूदु आहिनि। दादूअ में सभु शयूं मौजूदु आहिनि। कहिड़ी शइ आहे जेका दादूअ में कोन्हे? दादूअ में ड्रेनेज सिस्टम कोन्हे। दादूअ में जेके दोस्ती यारीअ में ठेकेदारी ॾिनी वई, उन्हनि दादूअ जो हाल बुरो करे छॾियो आहे। सिरनि वारे रोड दादूअ खे अजीब करे छॾियो आहे। ऐं उनखां पोइ दादू में जेके ठेकेदारीअ ते इहे रोड ॾिना विया, उन्हनि सभिनी ठेकेदारनि जा घर ऐं बंगला हैदराबाद में मौजूदु आहिनि। केॾो सुहिणो शहरु आहे, केॾा ख़ूबसूरत इदारा मौजूदु आहिनि। लेकिन शायदि उतां जे जिन खे असां अॻिते आंदो आहे, उन्हनि खे हिकु पल ज़रे जो बि टके जो बि फ़र्क़ु कोन्हे त दादू खे असां डेवलप कयूं। अव्हां SSP चौक ते कॾहिं बि ॾिठो आहे, जेमखाना दादू जे साम्हूं दुकान ठहनि पिया। अजीब ॻाल्हि आहे, यानी कि हिते हाणे जेमखाना में का फैमिली वेंदी त दुकान सभु भरिया पिया हूंदा। दादूअ जी जेका स्विगेस ऑफिस आहे, उहा रेंट वारे बंगले ते आहे गुज़िरियल 20 सालनि खां। छा दादूअ में को सरकारी प्लाट कोन्हे जंहिंमें असां पंहिंजे लाइ जेको आहे स्विगी जी ऑफिस ठाहे सघूं? जेका स्विगी जी ऑफिस पीरवश कॉलोनी में मौजूदु आहे। ॾुख थिए थो त दादूअ में काफ़ी मुंहिंजा दोस्त आहिनि, या सोशल एक्टिव माण्हू आहिनि, या जेके टिकटॉक ते अचनि था, जेके झगड़नि था, उनखे मां सिर्फ़ु ई चवंदुसि त अव्हां ठाहियो, वीडियोज़ ठाहियो, लेकिन दादूअ जे डेवलपमेंट जे लाइ आवाज़ु उथारियो। दादू जी आइस्क्रीम सुठी कोन्हे, इन सां असांखे कुझु न थींदो। दादू जो उगम हलवा मशहूरु आहे, इन सां असांखे कुझु कोन्ह थींदो। दादूअ जो जेको आहे हिकिड़ो बाइट होटल आहे, उहो सुठो आहे, इन सां कुझु कोन्ह थींदो। अगरि अव्हांखे हक़ सच ॾेखारिणो आहे त ॾेखारियो, सॼी सिंध खे ॾेखारियो त दादूअ में हेॾा वॾा ख़ूबसूरत इदारा मौजूदु आहिनि, लेकिन दादूअ में हिकिड़ो अजीब जेको आहे त ईअं लॻे थो त या त असांजूं ज़बानूं चुप कयूं वयूं आहिनि। दादू उहा शहर आहे जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जंहिंमें जेके नुमाइंदा आहिनि, उन्हनि जा वरी खणण वारा मौजूदु आहिनि। उन्हनि वरी ॿियनि खे रखियो आहे। हिकिड़ी सीक्वेंस हले पई, ॾेखारियो वञे थो त दादू को पैरिस लॻो पियो आहे। दादूअ में अच्छा मज़े जी ॻाल्हि, दादू में PPHI जी बहितरीनु हेल्थ जो इदारो मौजूदु आहे। शायदि उते बि केरु वञे थो या नथो वञे, आई डोंट नो। बाईपास ते मौजूदु आहे। दादू में हर शइ मौजूदु आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दादूअ में थोरे शऊर जेको आहिनि माण्हुनि जो, उहो जाॻी पवे त दादूअ जा रोड बहितरीनु थी वञनि, ड्रेनेज सिस्टम बहितरीनु थी वञे। हाणे मानसून जूं बारिशूं थींदियूं, अव्हां दादूअ जी हालति ॾिसंदा, केॾे पाणी खे कंदा? असांजो इंतिज़ाम त अजीब ग़रीब ठहियलु आहे। सो ज़रूरु सोचिजो इन जाइ ते। हाणे मानसून जूं बारिशूं थींदियूं, इहे सिरुनि वारा रोड जॾहिं उखड़जंदा, अव्हांखे महसूसु थींदो जेके उहे ठेकेदार जिन खे कुझु बि नथो अचे, सिर्फ़ु यारी में ठीका मिलिया आहिनि, उन्हनि वारी विछाए सिरूं हणी छॾियूं आहिनि। ख़ुदारा, इन सुहिणे सिंध जे शहर दादू सिंध जी दिलि आहे, ऐं सिंध वरी पाकिस्तान जी दिलि आहे। इन सुहिणे उस्ताद बुख़ारी शहर खे उन ते थोरो सोचो। थैंक यू। जी सिंध।